अरे छो परेशान हो? छो परेशान हो यार? परेशान यूट्यूब जो चैनल आहे अॼु उनजो हाई लेवल जो एक्सीडेंट थियो आहे। अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत छा हाल आहे? खैर खुश तबियत सही उम्मीद है सब ठीक होना खैर हूंदा त फर्स्ट ऑफ ऑल पहिरीं ॻाल्हि उम्मीद है कलो व्लॉग तव्हांखे सुठो लॻंदो पसंदि आयो हूंदो। जे सुठो लॻो आहे पसंदि आयो महिरबानी करे उनखे बि लाइक सब्सक्राइब शेयर कयो ऐं हिनखे बि लाइक सब्सक्राइब शेयर कयो। छो ॻाल्हि इहा वा मूंखे बेसब्री सां इंतज़ारु आहे 4 डिसंबर जो। छो 4 डिसंबर जो जेको व्लॉग थियण वारो आहे न ओह तव्हांखे ॾिसण में मज़ो अची वेंदो। सो मूंखे हिकिड़ो उनजो इंतज़ारु आहे 4 डिसंबर खे मतिलबु उसां शादी बूसड़ वरी उनजो इंतज़ारु वरी उन उहो थक ई कोन लहंदो वरी मथां मतिलबु 16 तारीख़ अवेसे शादी मतिलबु प्रोग्राम बूसड़। सो हाणे पाण हलंदासीं किथे भैया ठीक से हा हाणे पाण हलंदासीं रोज़ी बछड़नि जी आहे बाक़ी संगत ॿुधायो बाक़ी आई थिंक त 10 ॾींहं हिन महीने जा 5-10 ॾींहं मथे महीने जा आहे। अॼु काई आहे 23 तारीख़ आई थिंक हा 23 तारीख़ आहे। पोइ सीज़न ख़तमु पोइ मतिलबु तव्हांखे वरी कॉन्टेंट मिलंदा मज़ो ई मज़ो इंजॉय। सो हाणे पाण हलंदासीं आई थिंक बाइक न आहे निकितल वरी इहो बूसट कढणी पवंदी। सो ॿी ॻाल्हि इहा ॿुधायो मूंखे कलो ब्लॉग तव्हांखे मतिलबु उर्दू में सही लॻो ऐं न लॻो। जी तव्हां चओ त उर्दू में ठाहियूं जे तव्हां चओ त सिंधी में ठाहियूं छो जो असां व्लॉग था ठाहियूं सिर्फ़ु तव्हांजे करे जेके बि असांजा व्यूअर्स आहिनि जे उहे ई मतिलबु उन शइ खे पसंदि न कंदा न ठाहींदासीं जीअं तव्हां चवंदा उअं थींदो। चवंदा उर्दू चवंदा सिंधी सिराइकी टे ज़बान तव्हांजे भाउ खे अचंदी बाबा सिंधी उर्दू सिराइकी। ॿियो मतिलबु ईअं पंजाबी अंडो वंडो हिकिड़ो ॿ लफ़्ज़ जीअं जेका बरोचकी ठही गुशी त मैं गुशी उहो बि ईंदो आहे थोरो घणो। साढ़े हलूँ ना चश्मा तो लगा जो भाई चश्मा लगाइए ना सर क्या नाम है आपका? लगाइए ना चश्मा लगाइए हाँ भाई जान लगा लिया। और बरोच को फंक्शन बरोच को और हलूँ ना बाइक पे तो भाईजान कैसे हैं आप? कैसे हैं? खैरियत से हैं? उम्मीद करता हूँ तो सब ठीक और खैरियत से होंगे। आज मैं जा रहा हूँ कैंशा क्योंकि अभी आज मुझे लेके लेना है लेज को ऑर्डर है और एक जो है ना ऑनलाइन करनी है, उस वजह से मैं जा रहा हूँ कैंशा। चलिए आपसे मिलते हैं। लेकिन मैं नहीं जा रहा ये जा रहा है। भैया ने सफ़ा था हिन पासे ना माई था लगे सफ़ा छा लगला भाई ता हिते हलाए इहो यार असां फुलनी निकती है गाड़ी हां अरे लट्ठे जाए यार निशानी यार ए गाड़ी ये ग्रीस लगी है किथे लगो यार ग्रीस लगी होता जो नजर घट थी है मुखे लगी वाला है छा ग्रीस ए मु कार होती वाता अरे हलूं दा भाईजान बाय संगत हे थी रहा है कांटो दिस कॉल्ड कांटो। एक्सीलेटर ब्रेक क्लच घणा वजन आहे गाॾियो? वजन घणो आहे गाॾियो? कहिड़ी तूं कांटो थो करी भाऊ? 13,045 ख़ाली गाॾी जो वज़न सही आहे बिजी स्प्रेंड खे न आणियां पियो अथव हा वसत खालू टोपी में नहीं सफ़ा जाने मन टोपी में हिकिड़ी चुमी टोपी में आई लव यू मसत खालू बस कल वे कुछ ॿुधा कुछ शायरी कुछ छा कुछ ओ भाई साहब
संगत हाणे असां मोकिले आहियूं असां हाणे सिलर ते आहियूं छा कंदमि मां हाणे वञी हाणे कंप्यूटर नमाज़ नमाज़ देर थी वई यार तूं कहिड़ी मां घुमर तूं कहिड़ी हाँ तूं तूं कहिड़ी भाऊ मां किथे घुमर आई छो आई रे को मां पंहिंजे सेलर ते छा वञा जो तव्हां सेलर छो तव्हां तूं केरु? वई छो तो मुंहिंजो सेलर आहे हिते टमाटो न हा यार सही आहे यानी ये देखें सेलर के मनाजिर तो भाईजान असां हाणे सफ़ा कमु कयो छड़ छड़ करी असां सफ़ा हाणे कमु करे बस कयो आहे एॾो कमु रहियलु और देख और वीडियो बर्ज पे ओ चरे छोड़ सो हाणे असां हलूं था घर सम्झो था न कंप्यूटर खे हिते अची हिन कयोसि हीअं USB में सॼो असांजो प्रोसेस पहुची वियो हल भाउ छॾियां मां सर छो परेशान हो छो परेशान हो यार परेशान आहे पैसा मोकिलणा ट्रांजेक्शन कराइणी आहे हुनजे करे परेशान आहे सामान खणी वठो आहे सवयो हुनजे करे परेशान खानापुर में असांजे तव्हां खानापुर में ट्रांजेक्शन न थी वेठो आहे ॿुधायो केॾी महिल आयो आहे उड़ी आयो आहे उड़ी गेबा अथसि हिन में अची वियो टेंशन भाऊ एॾो आहे एॾो टेंशन अथसि भाईजान हाणे पाण वञूं था पिया कक्कड़ तो संगत पाण कक्कड़ पुॼी चुका आहियूं मारो भाउ डबल इंडिकेटर भाॼी एॾो पेमेंट जो बूसट अथसि एॾो पेमेंट जो बूसट तॾहिं बसि शुक्र आहे मालिक जेके पैसा ॾिए थो खपाए था छॾियूं न पेमेंटूं हूंदियूं न परेशानियूं थींदियूं पेमेंटूं यार पेमेंट वारा ॾिसो केॾा परेशान पेमेंट ॾिसो पेमेंट वारो केॾो परेशान आहे असां हाणे न पेमेंट न टेंशन न छा न थियो ॾाढा ज़िंदगी जो चिल प्रोग्राम बाबा शुक्र आहे मालिक जो बसि गंज आई असां हाणे शुक्र आहे इहो ई गंज आहे शुक्र असां वटि आहे शुक्र परेशानी बताओ शुक्र हाणे पढ़ाई देती आहे दुनियादारी आहे त करणी आहे न जाना असां लेती खयूं ई कोन भैया फर्स्ट ऑफ ऑल त असांजा राति जो कक्कड़ जा मनाज़िर ॾिसो रात जा कक्कड़ जा कक्कड़ हे वरी कक्कड़ हे वरी असांजी गाॾी वरी पोयां ट्राली ट्रैक्टर अलाए छा परेशान बूसट प्रोग्राम हे गॉड साहब असां दिस कॉल्ड गॉड साहब दिस कॉल्ड गॉड साहब दिस कॉल्ड गॉड साहब This called पुराणो घोट साहब फ्यूचर this called now यानी कि छणा रहा this called future घोट फ्यूचर इन 3 years ago संगत असां ख़ासि दुकान खोल रहियो आहे ट्रांजेक्शन जे लाइ बैंकूं वग़ैरह ते महिल बंदि थियूं इम्तियाज़ बेटो असां दुकान खोल रहिया थी ख़ासि जियो न ॾेखारियो आहिनि पैसा घोट खे माल आहे वॾो हिकु ख़ुशी जो पैसो असां बूसट लॻो पियो आहे घोट साहब जो संदर बि घोट साहब वियो साईं वियो अॻिते जो घोट साहब अॻिते त संगात खेरनि सां कमु थी वियो महिरबानी साहब ॾिसो असां यार इज़त कयूं नओं बाग़ी जो अथव असां यार मोबाइल ॿार लॻे न बुक में अरे फकीर आस्ते राम इहा फोन जेका फ़क़ीर जी आहे न ओहो घोट त कहिड़ी गिफ्ट ॾियूं वाह आ जाना असां यार चकर ॾो ॾी आयासीं ॻाल्हि आहे संगत में सिधी त संगत मूंखे महिल हिकिड़ी ॾुख जी ॻाल्हि ख़बर पई आहे तमामु हिकिड़ी असांजी अदी आहे महक शहज़ादी जे नाले सां हुनजो यूट्यूब जो चैनल आहे अॼु हुनजो हाई लेवल जो एक्सीडेंट थियो आहे अलाह हुनखे ॿी ज़िंदगी ॾिनी आहे असांजो दुआऊं हुननि सां गॾु आहिनि उहा बि असां डेली व्लॉगर आहे असांजी अदी सो सॼी ॾिसण वारी संगत खे
अपील कंदुमि, गुज़ारिश कंदुमि त महिरबानी करे हुनजे लाइ दुआ कनि त जीअं अलाह साईं हुनखे जल्द खां जल्द सिहत अता करे। सो महक शहज़ादी जो यूट्यूब जो चैनल हुजे तव्हां विज़िट करणु चाहियो त विज़िट करे सघो था। आहे पंजाब जी, पंहिंजो वेला मुंडा तक़रीबन तव्हां ॾिसंदा हूंदा, वॾियूं पर्सनैलिटियूं आहिनि, उन्हनि जे व्लॉगनि में वग़ैरह ईंदी अथव। ऐं पंहिंजो यूट्यूब जो चैनल अथसि, पंहिंजो माशाल्लाह सुठी फैन फॉलोइंग अथसि। दरअसल एक्सीडेंट काफ़ी टाइम अॻु में थियो आहे, पर मां सोशल मीडिया स्पेशली हाणे वेही सुकून सां यूज़ कयुमि त मूंखे ख़बर पई। सो मूं चयो त तव्हां भाइरनि सां बि इहा ॻाल्हि शेयर कयां। उन्हनि जो कार जो एक्सीडेंट थियो आहे। सो वधीक तव्हां ॾिसो यार, मां त हुते मौजूदु न आहियां जो भरे तव्हांखे ॾेखारियां। अलहमदिल्ला हाणे हुनजी मतिलबु तबियत ख़तरे खां ॿाहिरि आहे, मतिलबु हुनजी हालति ख़तरे खां ॿाहिरि। अलाह सां हुनखे सिहत तंदुरुस्ती बख़्शेजे। सो हिते व्लॉग ईंदा कयूं ऐं उमेदु आहे कि असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो, पसंदि आयो हूंदो। सुठो लॻो आहे, पसंदि आयो आहे, महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो। सुठा कमेंट कयो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधायो। सो माशाल्लाह, दुआनि में अस्सलाम वालेकुम।